थियल मफ़ाहमती यादाश्तुनि ऐं मुआहिदनि खे अमली शक्ल ॾियण जे लाइ पुरज़म आहिनि। मुआहिदनि खे हक़ीक़त में तब्दील करण सां मुआशी ऐं सक़ाफ़ती सहकार में इज़ाफ़ो थींदो। गॾियल कोशिशुनि सां इक़्तिसादी वापारी सहकार जा हदफ़ हासिल कंदासीं। वज़ीर आज़म जो तक़रीब खे ख़िताब चई गज़ा में अमन जी बहाली ऐं नए सिर ॾावत लाइ बोर्ड ऑफ पीस अहम आहे। दुआगो आहियूं त गज़ा में मुस्तक़िल अमन ऐं ख़ुशहाली अचे। काज़ाकिस्तान जे सदर कासिम जोमारत चयो आहे त $1 अरब जो वापारी हदफ़ हासिल करण लाइ गॾिजी अॻिते वधंदासीं। दिफ़ा जे शोबे में पाकिस्तान जी तरक़ी आलमी सतह ते तस्लीम कई वञे थी। पाकिस्तान सां मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार वधाइण जे लाइ पुरज़म आहियूं। पैदावारी शोबे में पाकिस्तान खे प्रोडक्शन प्लांट लॻाइण जी दावत ॾियूं था। हिते में अमन इस्तेहकाम लाइ पाकिस्तान जूं कोशिशूं वाखाण जोॻियूं आहिनि। पाकिस्तान ऐं काज़ाकिस्तान जे विच में स्ट्रेटेजिक पार्टनरशिप, मैरीटाइम, मौसमियाती तब्दीली, खाणनि जी खोटाई ऐं पेट्रोल शयुनि जे सहकार ते इतफ़ाक़ कयो वियो। पाकिस्तान ऐं काज़ाकिस्तान जे विच में सहकार जे मफ़ाहमती यादाश्तुनि ऐं मुआहिदनि जी मटासटा जी तक़रीब। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं काज़ाकिस्तान जे सदर कासिम जोमारत तोकायोव गॾियल बदरनामे ते सयूं कयूं। तक़रीब में स्ट्रेटेजिक पार्टनरशिप, पेट्रोलियम ऐं मैरीटाइम शोबे में सहकार जे मफ़ाहमती यादाश्तुनि ऐं मुआहिदनि ते सयूं कयूं वयूं। ॿिन्ही मुल्कनि विच में ट्रेड ट्रांज़िट, क़ैदियुनि जी मटासटा जा मुआहिदा बि थिया। उन खां अॻु काज़ाकिस्तान जे सदर खे वज़ीर आज़म हाउस आमद ते गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ कासिम जोमारत जी आजियां कई। ॿिन्ही मुल्कनि जा क़ौमी तराना हलाया विया। सऊदी वली अहद शहज़ादा मोहम्मद बिन सलमान जल्द पाकिस्तान जो दौरो कंदो। रियाज़ में पाकिस्तानी सफ़ारत खाने में ब्रीफिंग ॾींदे पाकिस्तानी सफ़ीर अहमद फारूक चयो त सऊदी अरब ऐं पाकिस्तान दिफ़ाई मामलनि समेत ॿियनि केतिरनि ई शोबनि में गॾियल सहकार खे वधीक वधाए रहिया आहिनि। पाक सऊदी दिफ़ाई मुआहदे जे नतीजे में ॿिन्ही मुल्कनि जे लाॻापनि खे नओं रुख़ मिलियो आहे। मज़बूत लाॻापनि जा हक़ारी असर पाकिस्तानी मईशत ते पइजी रहिया आहिनि। अफ़गानिस्तान में छॾियल अमरीकी हथियार पाकिस्तान में दहशतगर्दी जे लाइ इस्तेमालु थी रहिया आहिनि। अमरीकी हथियार दहशतगर्दी ख़िलाफ़ कार्रवाइयुनि में हिकु वॾी रुकावट बणिजी चुका आहिनि। अमरीकी नशियाती इदारे चयो आहे TTP ऐं PLA जा दहशतगर्द अमरीका जूं ठाहियल राइफल्स, मशीन गन्स ऐं स्नैपर इस्तेमालु करे रहिया आहिनि। अमरीकी हथियारनि जी आसानी सां दस्तियाबी सबबि दहशतगर्द हमलनि जी नोयत ऐं शिदत में इज़ाफ़ो थियो आहे। सिंध हाई कोर्ट गुल प्लाज़ा सानिक जांच लाइ जुडिशल कमीशन क़ाइमु करे छॾी। जस्टिस आगा फैसल ते बदल जुडिशल कमीशन गुल प्लाज़ा में बाहि वाक़िए ऐं सबबनि जी जांच कंदी। कमीशन जे मुदे ॿियनि तफ़सीलनि बाबति नोटिफिकेशन सिंध हुकूमत जारी कंदी। सिंध हाई कोर्ट जे रजिस्ट्रार ऑफिसर पान जारी कयल ख़त में चयो वियो त वाक़िए सां लाॻापियल समूरा दस्तावेज़ जस्टिस आगा फैसल जे रूबरू पेश कया वञनि। नए आलमी पाकिस्तान आर्मी टीम स्प्रिंट मुक़ाबले जी इब्तिदाई तक़रीब। मुक़ाबले में 19 दोस्त मुल्कनि जूं 24 टीमूं शामिल आहे। इस प्यारवाद जो मुक़ाबले जो मक़सदु दोस्त मुल्कनि जी फ़ौजुनि जे विच में फ़ौजी सतह ते सहकार खे हथी ॾियणु आहे। मश्क में बहरीन, बांग्लादेश, मिस्र, इराक, उर्दन ऐं सऊदी अरब जूं टीमूं शामिल आहिनि। पाक फ़ौज ऐं पाक नेवी जूं 16 टीमूं बि मश्क में शामिल। वर्ल्ड बैंक जे सदर अजय बंगा जो वफ़द सां गॾु लाड़काने जो दौरो। वरी वज़ीर वर्ल्ड बैंक जे सदर अजय बंगा जो मोइन जो दड़ो एयरपोर्ट ते आदरवाह कयो। वरी वज़ीर जे तर्जुमान मौजूद वर्ल्ड बैंक जो सदर वरी वज़ीर सां गॾु डोकरी जे ॻोठ भावलजन जो दौरो करे पुर मुतासिर घरनि जी बहाली जे अमल जो जाइज़ो वरितो। अजय बंगा जो चवणु आहे त वर्ल्ड बैंक पारां पुर मुतासिर लाइ $950 मिलियन इमदाद फ़राहम कई हुई। हीउ पंहिंजी नोईअ जो पहिरियों कम्यूनिटी क़यादती हाउसिंग प्रोग्राम आहे। कम्यूनिटी बुनियाद ते बहाली मॉडल आलमी मिसाल बणिजी रहियो आहे। वरी वज़ीर चयो त सिंध हुकूमत ऐं वर्ल्ड बैंक जे सहकार सां भावलजत में सिंध पीपल्स हाउसिंग प्रोग्राम तहत 145 पुर मुतासिर घरनि जी ॿीहर तामीर मुकमल कई हुई। 83% घरनि जा मालिकाना हक़ औरतुनि खे ॾिना विया आहिनि। सिंध असेंबली में 14 वरनि खां पोइ आलमी पार्लियामानी कॉन्फ्रेंस क़ौमी असेंबली जे स्पीकर सरदार अयाज सादिक चयो त सिंध असेंबली इन तारीख़ी कॉन्फ्रेंस जी मेज़बानी करे रही आहे। उहा तारीख़ी इमारत हितां जी सक़ाफ़त ऐं महिमान नवाज़ आहे। इन असेंबली जी तारीख़ी इमारत में मुल्क जे क़याम जो ठाराह पास थियो। मुल्क जी पहिरीं औरत वज़ीर आज़म ऐं आलम इस्लाम जी वज़ीर आज़म
सिंध जी आहे बदकिस्मती सां भारत जमहूरी मुल्क आहे पर कश्मीर जी सरज़मीन ते गैर क़ानूनी काबिज़ आहे। सिंध असेंबली जे स्पीकर अवैस कादिर चयो त CPA जे क़ाइमु थियण खां वठी ॿियो भेरो ही कॉन्फ्रेंस जी मेज़बानी जो मौक़ो मिलियो आहे। सिंध धरती हमेशह ईंदड़ सियाहनि वापारियुनि समेत सभिनी खे ॿाहूं खोले भलीकार कयो आहे। असां वटि केतिरा ई चैलेंजिस आहिनि, माहौलियाती तब्दीली ऐं ॾुकार सभ खां वधीक चैलेंजिस आहिनि। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन माहौलियाती तब्दीली खे मौजूदा दौर जो वॾो चैलेंज करार ॾेई छॾियो। सिंध सूबे खे ॿोॾ ॾुकार ऐं माहौलियाती ज़वाल सबबि सख़्तु नुक़सानु पहुतो आहे। दुनिया हिन वक़्तु फ़ैसिला हिते आलमी तब्दीली जे दौर मां गुज़री आहे। अहिड़ी सूरतहाल में जमहूरी इदारनि जो मज़बूत ऐं मुअसर हुअण तय ज़रूरी आहे। सीनियर वज़ीर सिंध असेंबली में आलमी पार्लियामानी कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे चयो त औरतुनि जी ख़ुदमुख़्तियारी ऐं उन्हनि जा हक़ पार्लियामानी निज़ाम सां मज़बूत थिया आहिनि। चार्टर पार्लियामानी निज़ाम जी बहितरी जो मसवदो साबित थींदो। मज़बूत पार्लियामेंट्स ई मज़बूत जमहूरियतुनि जी ज़मानत हूंदियूं आहिनि। पार्लियामानी निज़ाम मुल्क जी तरक़ी ऐं बहितरी जो सबबु आहे। पीपल्स पार्टी पारां अमरीका ईरान ॻाल्हियुनि में पाकिस्तान जे शामिल थियण जी आजियां सेनेटर शहरी रहमान चयो त पाकिस्तान तरफ़ां अमरीका ऐं ईरान जी ॻाल्हियुनि में शामिल थियण ख़िते जे अमन जे लाइ अहम क़दम आहे। कंहिं बि क़िस्म जी ॻाल्हियुनि जो जंग जी मुतबादिल हुजणु बहितर आहे। भले जंग महदूद ई छो न हुजे पर ॻाल्हियूं सभ खां बहितर ऑप्शन आहे। न्यूक्लियर डील ते बहितरीन नतीजा हासिल करणु सवलो न हूंदो। सांगे जे कच्चे में पुटकार इल्ज़ामिन माउ खे क़त्ल करे छॾियो। सईदकोट में जवाबदार जमालुद्दीन मेहरबान जी अमड़ हाकिम ज़ादी खे गुटारी क़त्ल कयो। पुलिस मौजूदु लाश तहवील में वठी तालके अस्पताल मुंतक़िल कयो वियो। वधीक जांच जारी आहे। उॾेरोलाल भरसां मुड़ुस सां ज़ाल क़त्ल। ॻोठ कबूल दर्स में इमाम बख़्तर पंहिंजी घरवारी ज़ुलेखा दर्स खे गोलियूं हणी ज़ख़्मी करे छॾियो। ज़ख़्मी औरत अस्पताल में ज़ख़्म जा सूर सहंदे फौत थी वई। पुलिस मौजूदु वाक़ियो सगावती तकरार तां पेश आयो। जारुलने भरपासे उड़ी जी वबा ते ज़ाब्तो न अची सघियो। वधीक हिकु ॿार उड़ी सबबि फौत थी वियो। फौती ॿारनि जो अॻु वधी 3 थी वियो। ॻोठ लाल पिताजी जे रहवासी ॻोठाणनि जो चवण सिहत खातो नोटिस वॾी डॉक्टर्स जूं टीमूं उमाणे बीमार ॿारनि जो इलाज कराए। कोटलालू पुलिस पारां मुक़ाबले में मार 3 ॼणनि मथां केस दाख़िल। SHO कोटलालू जी फरियाद ते केस दाख़िल कयो वियो। FIR में ॼाणा वियो त इतला मिलियो त महिराण हाईवे भरिसां मंगिया नाको वटि आकिब शर मुला बख़्शन ऐं गुलाम मुश्तबा शर गाॾियुनि मां फुरलुट करण जे इरादे सां बीठल आहिनि। पुलिस पहुती त हुननि पुलिस मथां फायरिंग कई। पुलिस जी जवाबी फायरिंग में 3 ॾोहारी मारिजी विया। मारिजी वियल शर बिरादरी जे 3 नौजवाननि जे वाक़े ख़िलाफ़ ठरी मीरवा बार पारां अदालत जी कार्रवाई जो बाइकॉट। वकीलनि जो एहतजाज। ICC T20 वर्ल्ड कप में शामिल टीम जे कप्ताननि जी प्रेस कॉन्फ्रेंस सुभाणे थींदी। ग्रुप A ऐं B में शामिल टीम जा कप्तान कोलंबो में प्रेस कॉन्फ्रेंस कंदा। भारतीय कप्तान कोलंबो बदिरां मुंबई में प्रेस कॉन्फ्रेंस कंदो। ग्रुप A में पाकिस्तान, भारत, नीदरलैंड, नामीबिया ऐं अमरीका जूं टीम शामिल। ICC T20 वर्ल्ड कप जे ग्रुप मैचिस में भारत सां खेॾण खां इनकार खां पोइ पाकिस्तान खे राज़ी करण लाइ तरीक़ा ॻोल्हण शुरू करे छॾिया। ICC T20 वर्ल्ड कप जे मामले ते पाकिस्तान सां बैक चैनल ॻाल्हियूं कंदो। बैक चैनल ॻाल्हियुनि जो टास्क डिप्टी चेयरमैन इमरान ख्वाजा खे ॾेई छॾियो। इमरान ख्वाजा पाकिस्तान क्रिकेट बोर्ड सां T20 वर्ल्ड कप ते ॻाल्हि ॿोल कंदो।